साईं, तव्हां अॼुकल्ह तमामु जज़्बात ऐं कावड़ में था रहो। इन जे लाइ मूंखे तव्हां सां ॻाल्हाइण में ख़ौफ़ थो थिए। ज़रीना बेगम, केॾी बि कावड़ में छो न हुजां, पर मुंहिंजा साईं, मां कॾहिं तव्हां खां नाराज़ थियो आहियां? कावड़ करे जॾहिं घर पहुचंदा आहियो साईं, त मूंखे को बि ख़ौफ़ न हूंदो आहे। पर ही त घर जो मसइलो आहे न, इन जे करे मां थोरो ख़ौफ़ में रहां थी। को बि ख़ौफ़ न कयो, जेको बि दिलि में अथव न, बिना धड़क चई ॾियो मुंहिंजा साईं। छा तव्हां नैना सां निकाह करणु चाहियो था? को एतराज़? न साईं, को बि एतराज़ न आहे, पर हिकिड़ो अर्ज़ु कंदसि त उन कदम खणण खां पहिरियां अॻु पोइ सोचिजो साईं। छा सोचियां, ॿुधायो मूंखे। साईं, मूं इहा ॻाल्हि ॿुधी आहे त सिजावल नैना ऐं मूसा जो निकाह कराए पोइ इन्हनि खे हेॾे मोकिलियो आहे। इहा अजाई बकवास आहे ज़रीना बेगम, उनमें का बि सच्चाई न आहे। साईं, वरी बि पक करे छॾियो। कहिड़ी ख़बर तव्हां उन छोकिरी सां ज़बरदस्ती निकाह कयो त पोइ हुन सिजावल ऐं मूसा निकाह नामे सां गॾु पुलिस वारनि खे वठी अचनि त पोइ ऐं तव्हांजे मथां बीहारनि। पोइ तव्हां ई ॿुधायो त हिन राज ऐं ॻोठ में तव्हांजी कहिड़ी इज़त रहंदी? ॿार न आहियां ज़रीना बेगम, ज़रूर अॻु पोइ सोचे कोई नैना सां शादी कंदुसि। भला नैना जी हाणे तबियत कीअं आहे? छोकिरी अञा बेहोश आहे, डॉक्टर को बि आसरो कोन था ॾियनि। मूंखे पाण इन ई ॻाल्हि बुझाए विधो आहे। मालिक साईं हुनखे हयाती ॾींदो, पर हाणे हू ज़िंदा रही बि छा कंदी? छो त हू तव्हांजे मर्दनि जे विच में हू वीचारी ईअं अचे फाथी आहे छो हुनजी ज़िंदगी बि आज़ाब बणिजी वेंदी। उहा असां मर्दनि जे ज़िद में न आहे आई, हुनखे पंहिंजे ज़िद मां रहियो आहे। हू जेकॾहिं आराम ऐं सुकून सां मूंसां शादी करे हा न, त हिन घर जी राज दयाणी हुजे हा। राज दयाणी थी न, पर नौकरियाणी बणिजी ईंदी, नौकरियाणी। हा यार मूसा, मतलबी माण्हू तमामु घणा आहिनि, पर मोला कहिड़ो हुकुम आहे मूसा? मुराद ॾींहुं ॿिनि में मूंखे चालान करे जेल मोकिलियो। सिजावल ख़ान मुंहिंजे लाइ भॼ भॼा में आहे। उहो वकील बि करे छॾियो, पर कंहिं ज़ामिन जी ज़रूरत पवंदी। छा इहा हा मां हणी सघींदुमि? मूसा तो लाइ सिर बहादुर ऐं तूं ज़मानत जी ॻाल्हि पियो करीं। पोइ ज़मीन जा काग़ज़ हथ करे छॾ, मतां उन्हनि जी ज़रूरत पवे। जंहिं शइ जी बि ज़रूरत पवंदी हाज़ुर कंदुसि मूसा, कंद कोन कढाईंदुसि। पोइ मुंहिंजे न्यापे जो इंतज़ारु कजांइ मुराद। न्यापो छा जो मूसा, मां रोज़ ईंदो रहंदुसि। जंहिं वक़्तु जंहिं शइ जी ज़रूरत पई हाज़ुर करे वठंदुसि। तुंहिंजो रुॻो हुकुम खपे। लख भलायूं मुराद। मालूम मुड़ुसनि मथां ईंदियूं आहिनि मूसा, ऐं ॾुखियो वक़्तु घणो न आहे रहंदो। मुराद यादि बि उहे ई रहंदा आहिनि जेके ॾुखे वक़्त में कमु अचनि। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।